बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों बायास के जन्म ॾींहुं मुबारक। उन खां पोइ शुक्रगुज़ार आहियां उन्हनि मुजिज़ महिमाननि जो जेके असांजी हिन प्रोग्राम अलायंस जी क़यादत संभालनि पिया। अदा नसीर अहमद मेमन साहब, साईं शाह मोहम्मद साहब, मुसा साल साहब जन ऐं ॿिया दोस्त। अॼोको ॾींहुं यकीनन बायास जे सालगिरह जो ॾींहुं आहे, पर शायदि हिकिड़ो फ़लसफ़ो असांजा दोस्त न सम्झी सघिया आहिनि त बायास खे हर प्रोग्राम जे अंदरि हर अहिड़े मौक़े ते हिकिड़ो महीनो ॾिनो वेंदो आहे त बायास शादी कोन थो करे। ऐं यकीनन सम्झां थो त हुन जे शादी न करण जो वॾो सबबु इहो ई आहे जो हुन पंहिंजे दिलि में हिकिड़ो अज़म कयो आहे त आउं पंहिंजे हिन ख़िते जी क़ौम जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, जेके मज़लूम क़ौम आहे उन्हनि जो आवाज़ु बणिजा। यकीनन शादी वारो माण्हू उहा क़ुर्बानी उहो टाइम नथो ॾेई सघे जेको हिकिड़ो अकेलो माण्हू ॾेई सघे थो। शायदि इहो फ़लसफ़ो हिन जो इहा ई निशानदेही करे थो त मूंखे पंहिंजे बचनि खां वधीक हिन क़ौम जा बचा प्यारा आहिनि। बायास न रुॻो ज़िले मटियारे जो आवाज़ु आहे, पर आउं चवंदुसि त बायास पूरे सिंध जो आवाज़ु आहे। जो ख़ैरपुर हुजे, चाहे पीरगोठ हुजे, चाहे बांधी हुजे, जिते बि कंहिं मज़लूम सां, कंहिं सिंधी भाउ सां घासावाती थिए थी त उनजो आवाज़ु उन वक़्त जो फेसबुक जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए हाईलाइट थी वञे थो। मटियार ज़िले जे हवाले सां ॻाल्हि कंदुसि, छाकाणि त काफ़ी दोस्त वेठा आहिनि, टाइम बि मुख़्तसिर आहे, काफ़ी दोस्तनि इंतज़ार बि कयो आहे। त मटियारी ज़िले जे हवाले सां जेका प्रोग्राम अलायंस क़ाइमु थी, यकीनन उहा वक़्त जी हिकिड़ी ज़रूरत हुई। जो असां वटि तारीख़ में इहो रहियो आहे फुक़दान त जेके बि सियासी धुरियूं हिते रहियूं आहिनि उन्हनि खे कॾहिं बि न मुखालफ़त जी सोच पई आहे, न कॾहिं तरक़ियाती कमनि जी सोच पई आहे। जो अफ़सोस सां थो चवणो पवे कि वाहिद ज़िलो आहे मटियारी जो सिंध में जिते तमामु अणलब फंडनि जे हिसाब सां, चाहे उहे ज़िले जा फंड हुजनि, चाहे सूबाई लेवल जा फंड हुजनि, चाहे क़ौमी असेंबली जा फंड हुजनि, उहे हमेशह मिसयूज़ थींदा रहिया आहिनि ऐं उन जो तसवुरु जेको आहे सो आम माण्हू खां तमामु मथां आहे। छाकाणि त असांजे हिन ज़िले जे अंदरि तइलीम माशाअल्लाह सभिनी खां टॉप ते आहे, पर आउं सम्झंदुसि त उहा तइलीम जेका असांजे कंहिं बि कम जी कान्हे। असां वटि सियासी शऊर, अवाम जे हक़नि जी सुजाॻी या अवाम जे हक़नि जी ॼाण कंहिं वटि बि कान्हे। जो असीं पंहिंजो आवाज़ु लिखियलु पढ़ियलु फोरम जा माण्हू, अफ़सोस सां थो चवणो पए त जॾहिं मूं इंक्रोचमेंट जी एप्लीकेशन सिविल कोर्ट हाला में जमा कराई त मूंखे सिविल जज साहिबु चयो, छा त ख़ाली तव्हांखे मथे जो सूरु आहे? छा तव्हां खां वधीक सीनियर वकील हिन रोड तां नथा गुज़रनि? छा उन्हनि खे इन शइ जो शऊर न आहे जो उन्हनि ॻाल्हि खे महसूसु कयो हुजे? मुंहिंजो साईं यकीनन इहो हुननि जी नाहेली आहे। आउं त ईअं चवंदुसि ओपन फोरम ते त उहे 1000 दफ़ा हिन रोड तां लॻनि था। असांजा सीनियर ऑफिसर्स तव्हांजा हाला पुराणे जे अंदरि, तव्हांजा हालात जे अंदरि उहो ॾींहुं कोन्हे जो VIP मूवमेंट नथी वञे, पर बदक़िस्मती सां उन्हनि पंहिंजे वॾनि ॻाल्हियुनि जी अयाशी में उनखे ख़बर नथी पए त हिन रोड जी हालति कहिड़ी आहे। छा 12 सालनि में कंहिं बि हुकूमती इदारे तरफ़ां फंड न मिलिया आहिनि? छा कॾहिं बि हुन लाइ कंहिं तरक़ी लाइ कोन सोचियो आहे? इहो सबबु सिर्फ़ु इहो आहे जो असांजो आवाज़ु दॿियल आहे। असां पंहिंजे हक़नि जे लाइ कॾहिं बि आवाज़ु न उथियारियो आहे। त हीअ प्रोग्राम अलायंस इन जो वजूदु आहे ऐं जेके दोस्त मुख़लिस सां कमु करे रहिया आहिनि, ऐं उन्हनि खे यकीन ध्यानु करायां थो त हीअ प्रोग्राम अलायंस अनकरीब हिकु अहिड़ा क़दम खणंदी जेके तव्हां यकीनन इन ॻाल्हि खे तस्वुरु कंदव। ऐं आउं भाउ रहमतुल्लाह जी ॻाल्हि सां हिकिड़ो इतफ़ाक़ कंदुसि त जेकर तव्हांखे पंहिंजो पेर मज़बूत करणा आहिनि त पंहिंजे इलाइक़नि जा तइलीमी इदारा मज़बूत कयो। तइलीम ई सभु कुझु आहे, पर उहा तइलीम सिर्फ़ु किताबनि जी न हुजे, पर उहा शऊरी तइलीम हुअणु घुरिजे। त मुंहिंजे हिकु माण्हू जो हक़ु कहिड़ो आहे? ही जेके ब्रोकरेट्स वेठा आहिनि, चाहे DC आहे, चाहे कमिश्नर आहे, चाहे इवन मिनिस्टर आहे, उहे असांजे तव्हांजे टैक्सनि जे पघारनि ते वेठा आहिनि, न की उन्हनि जो पंहिंजो ज़रियो कमाई जो आहे। उहे असां तव्हांजे टैक्सनि मां वेठा आहिनि। असांखे इन ॻाल्हि लाइ सोचणु खपे त उहो माण्हू जेको असांजे पैसे ते पलिजे थो त उन असां लाइ छा कयो आहे। उन जी जदोजहद खे खणी मूंखे उमेदु आहे त जेका क़यादत आहे प्रोग्राम अलायंस जी, असां सां गॾु साथ ॾिनी ऐं तव्हां अवाम बि पंहिंजो जंहिं बि इलाइक़े में रहो था पंहिंजे हक़ जे लाइ कम से कम पंहिंजो जेको बि इलाइक़ो आहे उन में पंहिंजे स्कूल जे लाइ, पंहिंजे अस्पताल जे लाइ, पंहिंजे रोड जे लाइ कम से कम तहरक वठो त इंशाअल्लाह ताला तव्हांजा जाइज़ मसाइला इन प्रोग्राम अलायंस जे तरफ़ां हल थी वेंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।